अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप आबनाए हुरमज़ खोलाइण लाइ नेटो इतिहादियुनि खे धमकी ॾेई छॾी आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप धमकी ॾींदे चयो आहे त जेकॾहिं नेटो इतिहादी मुल्क आबनाए हुरमज़ खे खोलण में मदद न कंदा त नेटो जो मुस्तक़बिल तमामु ख़राब थी सघे थो। बरतानवी अख़बार सां ॻाल्हाईंदे अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो त असां ईरान सां ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं, पर मूंखे नथो लॻे त इन लाइ ईरान तयारु आहे। ट्रंप जो वधीक चवणु हो त आबनाए हुरमज़ जे हवाले सां 7 मुल्कनि सां ॻाल्हियूं जारी आहिनि ऐं उन्हनि खां मुतालबो कयो पियो वञे त हू आबनाए हुरमज़ जी हिफ़ाज़त में मदद कनि। इसराईल आबनाए हुरमज़ खे महफ़ूज़ बणाइण लाइ अमरीका सां गॾु कमु करे रहियो आहे। बरतानवी अख़बार मूजिबि ट्रंप ख़बरदार कयो आहे त जेकॾहिं नेटो आबनाए हुरमज़ खोलाइण में मदद न कई त नेटो जो मुस्तक़बिल तमामु ख़राब थी सघे थो। उन खां अलावा सदर ट्रंप इहो बि चयो त हिन महीने जे आख़िर में चीन जे सदर शी जिनपिंग सां तइ थियल मुलाक़ात देर जो शिकार थी सघे थी। इहा मुलाक़ात सिर्फ़ तॾहिं मुनासिब लॻंदी जॾहिं आबनाए हुरमज़ मां फ़ाइदो वठंदड़ मुल्क यक़ीनी बणाइनि त उते को बि अणवणंदड़ वाक़ियो पेश न ईंदो। वाज़े रहे त ट्रंप छंछर ते आबनाए हुरमज़ खोलाइण लाइ चीन समेत दुनिया जे ॿियनि मुल्कनि खां मदद घुरी हुई ऐं उमीद ज़ाहिर कई हुई त चीन सां गॾु फ्रांस, यूरोप, साउथ कोरिया, जापान ऐं ॿिया मुल्क बि पंहिंजा जंगी जहाज़ आबनाए हुरमज़ ॾांहुं मोकिलींदा। पर ट्रंप जी हिन अपील ते दुनिया तरफ़ां तमामु थधो रद्दअमल साम्हूं आयो आहे ऐं हींअर ताईं कंहिं बि मुल्क ख़िते में पंहिंजा बहरी जहाज़ मोकिलण जो ऐलान नाहे कयो। ॿिए पासे बरतानिया जे वज़ीर आज़म केयर स्टारमर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त बरतानिया ईरान ख़िलाफ़ जारी जंग जो हिसो न बणिजंदो, पर इलाइक़े में सामूंडी आमदोरफ़्त बहाल करण ऐं आबनाए हुरमज़ खोलाइण लाइ इतिहादी मुल्कनि सां गॾिजी कमु कयो पियो वञे। प्रेस कॉन्फ्रेंस दौरान केयर स्टारमर चयो त आबनाए हुरमज़ खोलणु आसान कमु नाहे, पर उन खे जल्द बहाल करण जी ज़रूरत आहे। हुन चयो त हिन मक़सद लाइ इतिहादी मुल्कनि सां गॾिजी क़दम खयां पिया वञनि ऐं इन हवाले सां ॻाल्हियूं पिणु जारी आहिनि। बरतानवी वज़ीर आज़म जो चवणु हो त आबनाए हुरमज़ जे मामले ते हिकु मोतबर ऐं अमली मंसूबे जी सख़्त ज़रूरत आहे, पर अञा ताईं इन बाबति को हतमी फ़ैसिलो न थियो आहे। हुन वाज़े कयो त आबनाए हुरमज़ जो मामिलो नेटो जो मिशन न बणिजंदो। हुन चयो त विच ओभर में जारी जंग फ़ौरी तौरु ख़तमु थियणु घुरिजे, छो त जंग सबबि पेट्रोल जी क़ीमतुनि में इज़ाफ़ो थियो आहे ऐं आलमी मईशत बि सख़्तु मुतासिर थी रही आहे। स्टारमर ॿुधायो त हींअर ताईं 92,000 बरतानवी शहरी विच ओभर मां वापसि अची चुका आहिनि, जॾहिं त हुकूमत समूरी सूरतहाल ते मुसलसल नज़र रखी रही आहे। बरतानवी वज़ीर आज़म जो चवणु हो त जंग ख़तमु थियण खां पोइ ईरान सां कंहिं न कंहिं मुआदे लाइ ॻाल्हियूं करणियूं पवंदियूं। स्टारमर वधीक चयो त बरतानिया हिन जंग जो तेज़ तरीन हल कढण लाइ कमु कंदो रहंदो ऐं वक़्तु ॿुधाईंदो त हिन जंग बाबति बरतानिया जो मौक़िफ़ दुरुस्त हो या न। हिन इहो बि चयो त अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप सां बरतानिया जा लाॻापा तमामु सुठा आहिनि। छा सदर ट्रंप जी धमकीअ बैदि नेटो इतिहादी गॾिजी आबनाए हुरमज़ खे खोलाइण में कामयाबु थींदा?